बाबा साईं ज़मीन ते निकिरी वियो ज़मीन ते निकिरी वियो केॾी महिल निकितो आहे ज़मीन लाइ बाबा साईं सिज उभरण खां पहिरीं निकिरी वियो कमु हुजे त ॿुधायो शहर में कमु हुयो कोट खे मोकिलणो हो मूंखे बाबा साईं चओ त ज़मीन ते वठी अचांसि अरे बाबा नंबर मिलाइसि न बाबा साईं नंबर त बंदि आहे अरे भाग नंबर बाबा वन वन वठी अचीसि वन न ॼाण मूंसां अलाए छो थो थिए जॾहिं राणी जो मूं वटि क़दुरु कोन हुयो त मां ॾींहुं राति हुनखे मारींदो हुयुसि ऐं जॾहिं मां हुन सां बेइंतहा मोहबत करण लॻो आहियां त उहो मूंखे छॾे अलाए केॾांहुं हली वई आहे अदा हाणे तूं पंहिंजी मस्तानी खे विसारे छॾ न अदा न हाणे मस्तानी खे विसारणु नामुमकिन आहे हुन जूं यादूं मूंसां क़बर में बि गॾु हलनि अदा अलाह तोखे वॾी हयाती ॾे मुंहिंजी त इहा ई दुआ आहे त अलाह करे तुंहिंजी मस्तानी तोसां जल्द मिली वञे पर हिन चकर असांजे मथां इहा भलाई कजांइ जीअं ई तोखे तुंहिंजी मस्तानी मिली वञे त हुनखे ॿुधाए छॾिजांइ त तूं ई हुन जो मस्तानो आहीं मूं बि इहो ई सोचे रखियो आहे त मूंसां मिलंदी न त मां ॿुधाईंदोसांसि त मां ई हुनजो मस्तानो आहियां उहे पंहिंजे मस्ताने खे क़बूल करे हलाए न जेकॾहिं हू मस्ताने सां मोहबत करे थी त पोइ तुंहिंजूं सभु ग़लतियूं तोखे माफ़ करे छॾींदी बाक़ी जेकॾहिं फोन ते टाइम पास जो चक्कर हुयो त पोइ अदा मुश्किल आहे जो हू तोॾां अचे अदा इहा पक जा त मस्तानी पंहिंजे मस्ताने सां बेपनाह मोहबत करे थी ऐं जॾहिं न हुनखे ख़बर पई त मां ई हुनजो मस्तानो आहियां त मुंहिंजा भाउ सभु रंजिशूं ख़तमु करे मूं वटि हली ईंदी जेकॾहिं तोखे एतिरी पक हुई अदा त पोइ हुन टाइम ते हुनखे ॿुधाए छॾी हा त पोइ हिननि ॾींहंनि जी नौबत ई न अचे अदा शायदि अञा मुंहिंजी क़िस्मत में जुदाई लिखियल आहे तॾहिं अॼु ताईं मां हुनखे ॿुधाए कोन सघियो पर जॾहिं न जुदाई जा ॾींहं ख़तमु थी वेंदा त मूंखे पक आहे त हूअ मूं वटि हली ईंदी अदा न ॼाण तो ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो नेरन वेरन आहे या न शाबस थी वॾी शाबस थी बा तोखे वाह जो तुंहिंजी शादी करे असां सुख पिरायोसीं हा सुबुह सवेरे उथां थी नेरन पचायां थाव धोवां कपिड़ा धोवां सॼे घर खे ॿोहारो ॾियां हे अब्बा ख़ुदा ख़ुदा कयूं ही उमिरि आहे मुंहिंजे कमु करण जी मां सम्झां थो अम्मा पर इहो कमु तोसां मां त नथो कराए सघां बाबा तूं कमु कर चाहे न कर पर घटि में घटि पंहिंजी रन जे मथां पातर तो कण न अॼु अचे त मां हुनखे सम्झायां थो बाबा अड़े है वाह जो तूं हुनखे सम्झाए थो अड़े इहे तूं छोरी कॾहिं बि कोन सम्झंदी भला तूं ई ॿुधाए हुनखे कीअं सम्झायां मां बाबा बाबा तूं हुनखे हरगिज़ सम्झाए कोन सघे तूं रुॻो असांखे त उहो इजाज़त ॾे त असां हुनखे कीअं था सवली सिंधीअ में सम्झायूं पहिरियों हिन भागी छोरीअ खे असां सिधो कयो पिया अचूंसि पर साईं तुंहिंजे अचण खां पोइ तुन पर कटिया आहिनि हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं ठगी बीठी आहे माइटनि में छो अम्मा जेकॾहिं हफ़्ते में हिकु ॿ ॾींहुं माउ पीउ जे घर रहण वञे थी त हिन में छा थी पियो सॼो ॾींहुं पई धूड़ पाए माइटनि में हा पर माण्हू मानी जे टाइम त अचे न ॿ टे मानियूं पचाए ॾिनसि त छा थी पियो बाबा तव्हां छोरीअ जा हे तिरक ताल नथा सम्झो ने रथ पचा जे सूरन खां त भॼे थी हितां वॾी संदन सुकी आहे छोरी बाबा वॾी संदन सुकी आहे कर भगल त असीं सम्झो बाबा अॼु अचे त मां कुंज खे सम्झायां थो अलाह कंदो त तव्हांखे ॿीहर वरी शिकायत जो मौक़ो न मिलंदो बाबा असां पाण इहो था चाहियूं त इहा छोरी हिन घर खे पंहिंजो घर सम्झे इन करे हुनखे था सम्झायूं भला ॿी हुन सां त असांजी का बि दुश्मनी कान्हे बाबा ॾिस ख़ुदा बस असांजी तोसां का बि दुश्मनी न ऐं तूं बि पंहिंजे दिमाग़ में दुश्मनी विहारण जी कोशिश न कजां सुल्तान मां ग़रीब जो ॿार आहियां जे तव्हां सां दुश्मनी कंदुसि न त
मां रहंदुसि किथे? समझदार तूं आहीं, अहिड़ी ग़लती कोन कबी। पोइ बि मां तोखे सम्झाइण पंहिंजो फर्ज़ सम्झां थो। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त मूंखे छो घुरायो अथव? सिर्फ़ु धमकाइण जे लाइ या ॿियो को कमु अथव? तोखां सिर्फ़ु इहो पुछणो आहे त राणी जी तोखे ख़बर आहे? राणीअ जे बारे में सावण सॼो ॾींहुं पुछंदो रहे थो। बाबत राणी खे गुम करण जे पोयां सावण जा हथ ऐं तूं थो चईं त सावण राणी जी ॻोल्हा पिया। हुननि खे राणीअ जी का बि ख़बर कान्हे। हो इहो चाहिनि था त राणी मिली वञे, हो इहो चाहिनि था ऐं वरियाम जी शादी तव्हांजी भेण सां थी। पंहिंजी ज़बान बंदि। सुल्तान नाराज़ छो थो थी? मूंखे कहिड़ी ख़बर तव्हां इहो रिश्तो ई ख़तमु करे छॾियो। तूं सिर्फ़ु असांखे एतिरो ॿुधाए त राणी जे बारे में तूं केतिरी ॼाण रखी थो? एतिरी ॼाण रखां थो जेतिरी अव्हांखे ख़बर आहे। जेकॾहिं राणी तुंहिंजे ई घर मां ज़ाहिर थी त पोइ जेतिरो तव्हां ॾंढ ॾोम ते रखियो ओतिरो मां भरे ॾियुसि। तोखे इजाज़त आहे ख़ुदा बैक, हाणे तूं वञी सघीं थो। हिन वक़्तु राणी जी मूंखे का बि ख़बर कान्हे, पर जे ख़बर पई न त तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। सुल्तान वारनि जो ख़ुदूअ में कहिड़ो कमु आहे? अचई थी का ॻाल्हि सम्झ में वरियाम? किथे ख़ुदू मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि त न आहे कई? सुल्तान वारा घुराए ॼणस न सटको। तव्हां जॾहिं अदा जूं टंगू भंजराईंदो न पोइ तव्हांखे सुकून मिलंदो। भाॼाई हुन सां असांजी कहिड़ी दुश्मनी आहे जो असां ख़ुदू जूं टंगू भंजराईंदासीं? ख़ुदूअ सां त असां मज़ाक कंदा आहियूं, ईअं खिल भोग कंदा आहियूं, बाक़ी ख़ुदूअ सां असांजी का दुश्मनी आहे छा? हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, मुंहिंजे भाउ जो नालो ख़ुदा बख़्श आहे, छा ते अची इहो ख़ुदू ख़ुदू लाती अथव? ख़ुदू या ख़ुदा बख़्श छा विरायो आहे? बाबा हाणे भाॼाई खे बि ख़ुदू चवण ते कावड़ पई अचे। तव्हांजो त रुगो कमु ई आहे परावा नाला खारण, ॿियो कहिड़ो कमु अथव? असां त नाला था खारियूं, पर सुल्तान वारा त सॼो खारे पोइ ॾे मोकिलींदसि। हिन करे तूं हेठि तेल गरम करे रख, जो सटको खाई ते मोटियो। अलाही ईअं न कंदो जो सुल्तान वारा अदा खे कुझु कनि, हथ त लाए ॾिसंसि। बाक़ी हुनखे घुरायो छो थो? ईअं बि थी सघे थो त राणीअ जे बारे में अदा खां का ॼाण वठनि। अदा खे त का ख़बर ई न आहे, पर सुल्तान वारनि खे त अदा जे मथां शक हूंदो न। भाॼाई बुझारत वाह जो भॻी अथई, सुल्तान वारनि जो इहो ई कमु हूंदो। वापसि अचे त हिन खां सॼी सची करायूं था, हिनखे सभु ख़बर हो। वाह समूरो सामान ठाहे रख, अॼु खां पोइ असां दीवारनि ॾे रहंदासीं। तूं भली वञ ऐं हुते वञी रहो, पर मां न हलंदमि। तो ई त चयो त ही घर रहण जे क़ाबिल ई न आहे। हा मूं चयो, पर हाणे मूंखे हिते रहण जी आदत थी वई आहे। बसि हाणे मूंखे सही नथो लॻे त असां हिते रहूं, इन जे करे मूं फ़ैसिलो कयो आहे त असां दीवारनि ॾे हली रहंदासीं। न घोराम न, असां हिते रहंदासीं या पोइ अम्मा बाबा जानी वटि, बाक़ी तुंहिंजी भेण जे घर कॾहिं बि न रहंदासीं। इज्जत सां चवां तो तॾहिं नमूना थी करे। तूं केर थींदी आई न करण वारी? लाज़मी न आहे त सभु तुंहिंजा फ़ैसिला हलनि, का त तोखे मुंहिंजी बि ॻाल्हि मञणी पवंदी। का बि ॻाल्हि तूं कंदीअ न, मां तुंहिंजी ॻाल्हि मञींदुसि, बाक़ी हिन वक़्तु तुंहिंजी का बि ॻाल्हि न मञींदुसि। पर कहिड़ो लाचार आहे जो असां हली वरी हुन घर में रहूं जिथां असांखे हुननि तड़े कढियो। असांखे तड़े कढण वारो पाण ई घर छॾे हले वियो, ऐं मां नथो चाहियां त अदी अकेली हुजे। ऐं चाचा कुझु ॾींहं में वापसि हलियो ईंदो, पोइ असां काॾे वेंदासीं? जेकॾहिं हू वापसि अची वियो न, पोइ तूं जिथे चवंदीअ उते हली रहंदासीं। हींअर त तूं चईं थो, पर मूंखे ख़बर आहे पोइ तूं कोन मञींदे। हिन ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं। तोखे जेको चयो आहे न, वञ तूं उहो कर, वञ सामान ठाहे, जल्दी कर। ठाहियां थी सामान, सा न वञे। हा हा जल्दी जल्दी कर सामान। वरियाम तो हाणे मूंखे चयो न, मूं सभु सम्झो। हाणे इहो मुंहिंजो कमु आहे त मां सदोरी खे कीअं थी राज़ी कयां। जेकॾहिं सदोरी पंहिंजे भाइरनि खे बेवकूफ़ बणाए ऐं तोसां शादी न करे न, त मुंहिंजो नालो बि सियाणी न आहे। नानी सियाणी, जेकॾहिं तूं मुंहिंजो कमु करीं थी ऐं मुंहिंजी सदोरी सां शादी थी न, त मां तोखे भली में काए ॾींदुसि। मैं हिन ॼण जा घणा वाइदा कया अथई, पर जॾहिं उहो वक़्तु अचे थो न त ॻाल्हि ताईं फिरी था वञो। बसि हाणे मूंखे तुंहिंजी मैं नथी खपे। हाणे जेके 2 रुपया ॼणा अथई न, उहे ॾे त मां माल सां वञा। ख़र्ची खोड़ नानी सियाणी, तो सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधा
त सदोरी तोखे छा चयो? उनखे हाणे तूं छॾ, बाक़ी इहो ॿुध, सदोरी जल्द पंहिंजे भाइरनि खे राज़ी करे वठंदी। नानी सियाणी, जेकॾहिं भाइरनि सां ॻाल्हाए नथी सघे त हू भाइरनि खे राज़ी कीअं कंदी? तूं सम्झ त मां सदोरी खे अहिड़ो जादू थी सेखारियां जो हू पंहिंजे भाइर ते अहिड़ो जादू कंदी वो जल्दी राज़ी थी वेंदा। वारो कर नानी सियाणी, वारो कर, सदोरी खे इहो जादू सेखार। हर ॻाल्हि में तकड़ न कंदो कर, जल्दी कंदे त को कमु न थींदो, सब्र कर सब कुछ थी वेंदो। नानी सियाणी, इहा तुंहिंजी मुंहिंजे मथां भलाई थींदी। हाणे भलाई पंहिंजे घर रख, ॿ टे रुपया ख़र्ची दे त मां महल सां निकिरां। अॼु खां पोइ इहा तव्हांजे हवाले आहे। छा मां तुंहिंजी ज़र ख़रीद गुलाम आहियां जो तूं मूंखे हिननि जे हवाले कंदे? मां गुलाम तुंहिंजी ज़ाल आहियां ऐं मुंहिंजा बि के तो मथां हक़ बणजनि था ऐं तो उहे फर्ज़ पूरा कया आहिनि। सच गुलाम, छोरीअ जो वॾो हक़ अथई। चाचा साईं, तव्हीं असांजा वॾा आहियो ऐं मूं वटि तव्हांजी इज़त आहे, पर तव्हांखे को हक़ न आहे त तव्हां मुंहिंजी ईअं बेइज़ती कयो। छा चयो आहे मूं छेलड़ी जो एॾो भड़की पई आहीं? मां भड़की न आहियां, मां सच पई चवां। तव्हीं सभिनी सलाह कई आहे तॾहिं मूंखे हिते अची रहियो अथव। हू इन करे त तव्हां मुंहिंजे मथां न हक़ ज़ुल्म कयो ऐं मां मार करे वेही रहंदसि। ईअं न थींदो, तव्हीं मुंहिंजी इज़त कंदव त मां बि तव्हांजी इज़त कंदसि, न त बस हाणे बस, घणो वात आहे। हाणे अदी जेको चवई न उन ते गौर कर त ॾाढो वञी छॾींदो साईं। अदी ॿुधाए न के हिन घर जा असूल आहे। पहिरियों असूल त हिन घर में वॾे वात सां ॻाल्हाइण जी इजाज़त कान मिलंदसि ऐं हिन घर जो समूरो कमु करणो पवंदई। जेकॾहिं हिन घर में रहणो आहे त मां इन घर जो कमु कान कंदसि। अदा हाणे तूं ई ॿुधाए त मां हिन जो छा कयां? अदी मुंहिंजे तरफ़ खां तोखे पूरी इजाज़त आहे। जीअं दिलि चवई न तीअं कर। लठनि जी मार ॾीस जे चाबुक सां खल लाइस। मां तोखे कोन चवंदसि। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त मां इन घर में न रहंदसि। मां हींअर ई वञा थी। वञे काॾे थी ते बीह ऐं हा मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। जेकॾहिं तूं चाहीं थी न त तुंहिंजी इज़त थी ऐं आराम ऐं सुकून सां गुज़ारे त पोइ तूं पंहिंजे पीउ माउ खां पंहिंजो हिसो वठी अच, न त ही गुलाम खान तुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾींदो, अज़ाब पढ़ाए छॾींदो मैं तुंहिंजी ज़िंदगी। गुलाम, इहो तूं मूंखे ख़ुर्ब में चवी आहे न त मां पंहिंजे हिसे जी घुर कयां, पर हाणे तूं मूंखे मारे छॾ। मां हिसो न घुरंदसि। न घुर त न घुर। साथ में मां पीउ सो कीअं नथा ॾीन। आउं सो वठी ॾेखारींदो मई। अकबर खां सो ई वठी मां तूं अची ॾिसंदी असां त कैसे खारिज करे छॾियो ऐं तव्हां हाणे आया आहियो। घणा पैसा सुल्तान खां खाधा था? तूं मुंहिंजे मथां रिश्वत वठण जो इल्ज़ाम थो हणी, कया इलाइक़ा एनसी जे का बि मूं वटि पयल आहे। मां सुभाणे मां धमकी न आहियां ॾींदो साहब। जेको चवंदो आहे उहो करे ॾेखारींदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां कंहिंखां पुछी केस ख़ारिज कयो? एफआईआर दाख़िल न हुई, सिर्फ़ एनसी कटियल हुई। जॾहिं त तव्हांजो हमराह बि आज़ाद थी वियो, उहो बि सुल्तान वारनि खे गिरफ़्तार कनि। सुल्तान वारनि जेको ॾोह कयो आहे, छा तव्हां उनखे उनजी सज़ा न ॾियारींदा? जेको थियो उनखे विसारे छॾियो, वञी पंहिंजे ढगे ढोरे जी कयो। अजायो केस में पाण खे न फसायो। न सूबेदार साहब न, मां इहो माठ करे कोन वेंदुसि जेसिताईं तव्हां इन सुल्तान खे गिरफ़्तार करे लाकम नथा कयो। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे गिरफ़्तार न कयो, 2 ॾींहंनि जे अंदरि कोर्ट में केस दाख़िल कंदुसि। कोर्ट मूंखे धमकियूं थो ॾी? तोखे कोर्ट वञणो आहे न, हली वञ। दुआ मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾ। जेकॾहिं तूं चाहीं थी त पंहिंजे घर में कुझु झोड़ो झोटो न थिए त मुंहिंजे चवण बग़ैर घर जो कमु करे छॾींदी कर। जेकॾहिं तूं सॼो ॾींहुं घर में ईअं वेठी हूंदी न त अहिड़ो हशर कंदी मां जो यादि कंदी। चाची, जेकॾहिं मां घर जो कमु करियां न त हुन घर खे छॾे हिते न अचां। तूं घर जो कमु न कंदी त पोइ ठीकु आहे,
घर जे कम जो वारो रख, हिकिड़ो ॾींहुं तूं कर, ॿिए ॾींहुं मां कंदमि। बाक़ी मां का तुंहिंजी नौकराणी न आहियां जो सॼो ॾींहुं मां हिते कमु कयां। अरे छा जो वारो रखां? घर जो कम तोखे ही करणो पवंदो। जे इज्जत सां कम न कंदीअ न त तोखे सीधो करण मूंखे अचे तो। तूं मूंखे छा सीधो कंदीअ? तोसां मां पुॼी पवंदसि। मां चवई थी मूंखे होश मां न कढ मूंखे होश मां, मूंसां वधीक वात न हण त जुंडन मां जले सॼे घर में गिलींदी मैं। चाची वॾी आहीं, मां तुंहिंजी इज्जत थी कयां, न त छा कंदीअ मूंखे ॿुधाए त सही। मां तोखे कुछ नथी चवां, मथे ते थी चढ़ंदी वञी। फिलहाल मां तोसां वात हणण नथी चाहियां, तूं बि मूंसां जाड़ी न हण। तूं इने सिधी कोन थींदी है? हां अचे घोराम त मां तोखे घोराम खां थी सिधो करायां, तुंहिंजे मगज़ में मुंहिंजी ॻाल्हि न वेंदी। घोराम जा कन भरंदी न मुंहिंजे खिलाफ, ॿियो छा कंदी? अॼु घोराम अचे त तुंहिंजी पुछे त ये खल लाराए छॾींदीअसि। अड़ी मां कन छो भरींदीमांसि, जेका हक़ीक़त आहे उहा ॿुधाईंदीमांसि। ऐं मूंसां केॾी ॻियाड़ी थी हणी, हां केॾी बदतमीज़ी थी करी मूंसां। ऐं घर जो कमकार चवई थी तप तो चढ़े, इहो सभु ॿुधाईंदीमांसि। मूंखे जेकरे घर जो कम करण में तप थी चढ़े त तूं वड़ी केड़ो कम कंदी आहीं? छोरी मूंखे चवंदी छितो न कर छितो मूंखे। मां त इहो ई त चवां थी त तूं छिती थी, पंहिंजा वार पट। अरे बस हाणे बस, वधीक मुंहिंजे लाइ सियाणी न थी। हिते न वारनि में जरे गिले ई सॼे घर में।